ANF जी कार्रवाई वॾी मिक़दार में मंशियात हथ कई वई आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया कराची खां कार्रवाई जे हवाले सां। अवां खे ॿुधाईंदासीं त तर्जुमान कस्टम जो चवणु आहे शारजा वेंदड़ मुसाफ़िर जे बैग मां वॾी मिक़दार में मंशियात हथ आई आहे। तर्जुमान जो चवणु आहे हथायल मंशियात में चर्स ऐं ॿियूं शयूं हथ कयूं वयूं आहिनि। 5 करोड़ रुपयनि जी मंशियात मिली आहे। कराची खां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया कार्रवाई जे हवाले सां। कराची एयरपोर्ट ते कस्टम ASF ऐं ANF जी कार्रवाई वॾी मिक़दार में मंशियात हथ कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे अब्दुल्ला सोलंकी। जी अब्दुल्ला, छा तफ़सील आहिनि कार्रवाई जे हवाले सां? बिल्कुल कराची जे जिना इंटरनेशनल एयरपोर्ट ते कस्टम ASF ऐं ANF कार्रवाई करे शारजा वेंदड़ मुसाफ़िर जे बैग मां वॾी तादाद में मंशियात हथ करे वरिती आहे। तर्जुमान कस्टम मूजिब हथायल मंशियात में चर्स, मेथी में फीटामाइन शामिल आहे, जॾहिं त इहा वॾी महांगी मंशियात आहे जंहिंजी मालियत 5 करोड़ रुपया आहे। कस्टम तर्जुमान मूजिब त जवाबदार खे गिरफ़्तार करे वधीक जांच कई वञे, जंहिं त जवाबदार वरी महारत सां जेको आहे पंहिंजे कपिड़नि ऐं पर्स में जेको आहे मंशियात कई हुई। जी वॾी महिरबानी नाज़रीन। कराची खां अब्दुल्ला सोलंकी तफ़सील ॾिना आहिनि।